तुलसी विवाह त जीअं तव्हांखे ख़बर आहे कि कल बड़ी 11 हुई। घणा ही माण्हू अज भी तुलसी विवाह जो कार्यक्रम पंहिंजे घर में कंदा आहिनि ऐं तुलसी जो विवाह कार्य जो प्रोग्राम कंदा आहिनि। अज जे ॾींहुं तव्हांजे घर जे ॿाहिरि जेका तुलसी हूंदी आहे हुन ते सुहाग जो सामान जेके चवंदा आहिनि माण्हू, जीअं साड़ी थी, चूड़ियूं थियूं, सिंदूर थियो, गुल थिया, हार थियो, इहो सभु चाढ़ण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि तुलसी माता सदा ही उन्हनि जे सुहाग खे बरक़रार रखंदी आहे, जेको अॼु जे ॾींहुं माता तुलसीअ जी पूजा कंदो आहे ऐं भॻवान साण ई साण शालिग्राम जी पूजा कंदो आहे। त थी सघे त अॼु जे ॾींहुं पंहिंजे तुलसीअ जी पूजा कजो। शाम जे टाइम ते तुलसीअ जे अॻियां ॾीओ ॿारिजो। इहो करण सां तव्हांजे घर में सदा ही ख़ुशहाली ईंदी ऐं भॻवान विष्णुअ जी बि असीम कृपा तव्हांजे मथां ऐं तव्हांजे घर वारनि जे मथां बरसंदी रहंदी।